अज जो वचन। जह आप रचो परपंच आकार, जह आप रचियो परपंच आकार, तिह गुण में कीनो विस्तार, तिह गुण में कीनो विस्तार। जॾहिं पाण प्रभु हिन सृष्टि जी रचना कई, प्रपंच यानी माया सां जेकी भगवान हीअ दुनिया बणाई आहे, पहिरियों कुझु बि न हो, इनखे भगवान आकार ॾिनो। जह आप रचियो प्रपंच आकार। त जॾहिं भगवान हीअ सृष्टि बणाई, तॾहिं टिनि गुणनि में भगवान इन जो विस्तार कयो। टिनि गुणनि जे द्वारा हिन रचना जो, सृष्टिअ जो विस्तार कयो। टे गुण कहिड़ा आहिनि? सतो, रजो, तमो गुण। ये सॼी सृष्टि एस तक की देवता तक इन्हनि टिनि गुणनि में ई हली रहिया आहिनि। टिनि गुणनि में ई ॿधिजी करे हर कर्म असां करे रहिया आहियूं। जेॾीमहिल सुठा असांखे वीचार अचनि, जाॻूं, सनानु कयूं, हलो भाई सत्संग करिणो आहे, नाम जपणो आहे, सिमरन करिणो आहे, ग्यारस करणी आहे, भॼन करिणो आहे, सेवा करणी आहे, त सम्झो सतो गुण हली रहियो आहे। हाणे असांखे हे कम करणा आहिनि, घर जा हे कम बाक़ी आहिनि, हेॾे वञिणो आहे, होॾे वञिणो आहे, पैसा कमाइणा आहिनि, दुकान ते वञिणो आहे, ग्राहकनि ॾे वञिणो आहे, ख़रीदी करणी आहे, माल ॾियणो आहे, माताऊं भेनरूं ॾिसंदियूं घर में कहिड़ा कहिड़ा कम बाक़ी आहिनि, हिनखे सॾु कराए, हे कमु कराए, हे कम बचियल पिया आहिनि, ओॾीमहिल निंड बि न ईंदी आहे, त सम्झो रजो गुण आहे। ऐं लॻंदो आहे त सभु छॾ, हिन महिल थोरो मनोरंजन करे वठे माण्हू, मोबाइल हलाए, टीवी हलाए, निंड करे, कंहिंसां वेही करे ॻाल्हाए, कम पोइ थींदा रहंदा। कम छॾे करे बि मनोरंजन करणु, निंड करणु, बिना शरीर जे महिनत जे आराम करणु, त सम्झो तमे गुण में आहियूं। चओ हरे राम। हरे राम। त सॼी दुनिया, टई लोक इन्हनि टिनि गुणनि में भॻवानु हलाए रहिया आहिनि। इन्हनि टिनी गुणनि में श्रीमद् भागवत महापुराण में भगवान श्री कृष्ण को उद्धव महाराज 11वें स्कंद जे 11वें अध्याय में पुछनि था त हे श्री कृष्ण भगवान, मूंखे ॿुधायो त भगत ऐं भक्तीअ जो रहस्य छा आहे? भक्त ऐं भक्ति, इन जो कहिड़ो राज आहे? तॾहिं भगवान कृष्ण भक्तनि जा लक्षण ॿुधाए, सभु भक्तनि जा सुठा सुठा लक्षण ॿुधाए। भक्तनि जो लक्षण आहे करुणा करणु, दया करणु, मुंहिंजो स्मरणु, मुंहिंजी कथा, मुंहिंजो सिमरन करणु, ॿियनि सभिनि खे मान ॾियणु ऐं पंहिंजो मान न चाहीणु, दुख सही करे बि सुख ॾियणु। अहिड़ा कई लक्षण भगवान कृष्ण ॿुधाए। ऐं पोइ वरी भगवान चवनि था, हे उद्धव, मुंहिंजो भक्त जेको हूंदो आहे सते गुण में हूंदो आहे। सत गुण में रही करे शुभ शुभ गुण धारण करे, पोइ धीरे धीरे सत गुण जे जेके कर्तापन जो अहंकार आहे, उन खां न्यारो थी वञे, उन खां बि अलॻि थी वञे। इन तरह सां पोइ उहो पाण खे बि अलॻि करे, मूंखे यादि करे, पोइ मूं में ई समाइजी वेंदो आहे, मूं में ई हिकु तरह सां लीन थी वेंदो आहे। मां पण उनजो छॾिजी थो वञे। तू करता तू हुआ, मुझ में रही न हू, बारी फेरी बल पड़ी, जित देखूं तित तूं। पोइ उनखे इहो न रहंदो आहे त हे शुभ कमु मां कयो, मुंहिंजे करण सां थियो, मां हीअं कयो, मां हूअं कयो। उहो कर्तापन बि मिटी वेंदो आहे। वरी 12वें स्कंद में भगवान ॿुधाइनि था त सत्संग जा लाभ कहिड़ा आहिनि, सत्संग छा आहे, सत्संग जी कहिड़ी महिमा आहे। चओ हरे राम। हरे राम। त श्री कृष्ण भगवान चवनि था, हे उद्धव, जेको सतो गुण आहे उहो मूंसां मिलाइण वारो आहे। सत गुण ॾाढो सुठो आहे, इन जा गुण ॾाढा सुठा आहिनि। संतत्व भक्ति आहे, इन जे द्वारा ई माण्हू मूंसां मिलंदो। पर इहे सभु गुण धारण करे भुली करे बि माण्हू अभिमान न करे, अहंकार न करे, मांपणो न करे। केॾी महिल भीतर बि वीचार अची वञनि, तुरंत भगवान जी शरण वठे, त्राही माम, हे प्रभु बख़्शो, मुंहिंजे अंदरि अहंकार जा वीचार था अचनि, रक्षा कयो, कृपा कयो।
इन तरह सां जेके सत गुण जा गुण धारण था कनि पोइ उहे टिनि गुणनि खां न्यारा था थी वञनि ऐं भॻवान खे पाए था वठनि। एॾी उन्हनि जी ऊची अवस्था थी वञे कि छा चइजे। भक्तमाल में हिकिड़ी कथा असां भक्त चरित्र में पढ़ीसीं, ॾाढी हैरानीअ वारी, ॾाढी अचरज करण वारी ॻाल्हि कि ईअं बि थी सघंदो आहे। हिकिड़ा पूर्ण भॻवान जा महात्मा ॾाढा प्रेमी भक्त हुया, जीअं गोपियूं थींदियूं, कलयुग जी हाणे जी ॻाल्हि। उन सां हिकिड़ो ॾाढो श्रद्धालु, जीअं हुन भॻवान श्री कृष्ण में प्रेम हुयो उन महात्मा जो, त अहिड़ी तरह सां उन सेवक जो गुरूअ में प्रेम हुयो, श्रद्धा हुई। त हिकु ॾींहुं घुमंदे घुमंदे उहो पंहिंजे गुरूअ जे दर्शन करण लाइ भॻवान जो प्रेमी शिष्य उहो भक्त पहुतो वञी वृंदावन में, जिते उन जा गुरु जी हुया, निधिवन में घुमी घुमी करे कीर्तन पिया कनि। ॾाढो गदगद थियो, चरणनि ते किरी पियो, गुरु जी प्रसन्न थिया, गले लॻायो, चओ प्यारा कहिड़ो हाल आहे? गुरु जी मूंखे ॿुधायो न भॻवानु काथे? रोअण लॻो, कृपा कयो, दया कयो, मूंखे प्रभुअ सां मिलायो। अरे पागल, रोए थो? हाणे तव्हां हैरान थींदव, इहे अखर लिखियल आहिनि। अरे श्री कृष्ण? हा प्रभु, हा गुरु जी मूंखे श्री कृष्ण सां मिलायो। खिलण लॻो, भॻवान कृष्ण सां मिलणो अथई? कहिड़ा शब्द चई ख़बर अथव? अरे वहीं तो वो देखो त्रिभंगी, ललित त्रिभंगी बंसी बजा रहा है। ये महात्मा उन वचन चया, सिंधीअ में चओ त अरे हो त बीठो अथई हुते बीह करे टिनि जॻहियुनि ते टेढ़ो, त्रिभंग ललित याने उन जा चरण टेढ़ा आहिनि, कमर टेढ़ी आहे, ऐं मुंहुं बि टेढ़ो करे बांसुरी खणी वॼाए रहियो आहे। वही तो त्रिभंग ललित वहाँ बंसी बजा रहा है। वो तो बीठो आहे हुते टेढ़ो, बांसुरी तो वॼाए। काथे? ओॾे ॾिस, ओॾे जो मुंहुं करे ॾिसे त साक्षात भॻवान जो दर्शन थियो। उहो मां पढ़ी करे हैरान थियुमि कि ईअं बि दर्शन थी सघंदो आहे? न कोई जप तप साधन, न कोई उन जा कुझु भॻवान ॾिठा। उहो सम्झ में आयो त जीअं कोई वॾो कंहिंसां मिलियल हूंदो आहे, कंहिं प्रधानमंत्री सां कंहिंजी दोस्ती आहे, उन जो भाउ आहे, मित्र आहे, सखा आहे, ॾाढी उन जी हलंदी आहे, उहो चई छॾियसि भैया हिन सां मिल, हिन सां फ़ोटो खीचाए वठि, हिन सां सेल्फी वठि, त छा मना कंदो हुनखे? हे त नंढी नंढी ॻाल्हियूं। जॾहिं हिकिड़े मनुष्य में एतिरी दया करुणा थींदी आहे त भक्तनि जे वस भॻवान छा नथा करे सघनि। चओ हरे राम। हरे राम। ही कथाऊं ॿुधी करे विश्वास न ईंदो आहे त एॾी भॻवान जे भक्तीअ जी बलिहारी आहे, प्रेम जी। गदगद थी वियो, दर्शन करे करे अहिड़ो प्रेम में मुर्शिद थी वियो, कलाक खां पोइ होश में आयो। हाणे अहोभाव जा शब्द कोन्हनि, गुरूअ जे चरणनि ते किरी पियो। बिल्कुलु गुरु जी ॾाढो प्रसन्न थिया, चई अरे पगला घबराए न, तोखे जीवन भर दर्शन करिणो आहे, भक्ति करणी अथई, लेकिन गुरु जी हाणे मूंखे सेवा ॾियो, तोखां पक्की सेवा वठंदासीं। हिकु कमु कर, हाणे असांजो समय थी वियो आहे, मतिलबु चई हा असां हे शरीर छॾींदासीं, सुठो थियो तूं अॼु अची वई मूंसां मिले। सेवक रोअण लॻो त तव्हां अॼु ई मिलिया हो, मूंखे दर्शन कराए थो प्रभु जो, अॼु ई मूंखे छॾे वेंदो? चवण लॻा गुरु जी अरे रो न पगला, मां तोखे ॿुधायां थो पियो, मां वञा थो, कोई वैकुंठ थोरी न वेंदुमि, मां वरी वापसि थो अचां, बसि समय थी वियो आहे, हिन शरीर जो कपिड़नि जो त्याग करिणो आहे, ऐं मां तोखे ॿुधायां थो, हे ॾिस कन जे हेठों मूंखे नंढो सो निशान आहे न, हा फलाणे शहर में फलाणे घर में, उते ठीकु 9 महीना पोइ हिकु बालक जो जनमु थींदे तूं अचिजां, ॾिसजां उन जे कन ते बि हेठो निशान हुजे, सम्झी वञिजां मां वापसि अची वियो आहियां, मां ई अची रहियो आहियां, मुंहिंजो मन थोरी न भरियो आहे भक्तीअ सां, हे वैकुंठ वैकुंठ मूंखे न खपे, मां वरी थो अचां भॼन करणु। एॾो आनंदु आहे भक्तीअ में कि वैकुंठ मूंखे फिको थो लॻे। शिष्य हैरान थियो, एतिरे में वाकई उन मधुबन में उन ॾींहुं केवल गुरु ऐं सेवक, अचानक ॾिठई त आकाश मां विमान आयो आहे, भॻवान जा पार्षद, हलो साईं, त खिली करे चए थो न मूंखे माफ़ु कयो, मां न हलंदुमि वैकुंठ, भॻवान खे चइजो मां भक्ति कंदुमि। त इहा लाइन लिखियल हुई त भक्तनि जे लाइ मुक्ति निरादर भक्ति लुभाने, मुक्तिअ जो निरादर करे छॾियो, भक्ति उन्हनि खे वधीक सुठी लॻी। विमान ख़ाली वापसि हली वियो ऐं महात्मा उते शरीर जो त्याग करे छॾियो ऐं गुरूअ सेवक खे ॿुधाए छॾियो, ॾाढो उत्सुकता सां गॾु
आख़िरी उन्हनि जो संस्कार करे शरीर जो, ऐं सेवक वञी पहुतो काथे उते 9 महीना पहिरियों ई अची वियो। ऐं जॾहिं उहा माता गर्भवती थी 9 महीनो थियो त पहिरियों ई उहो सेवक उते पहुतो ऐं चई तव्हां वटि कोई महात्मा अचण वारा आहिनि, तोखे कीअं ख़बर? चई मूंखे ख़बर आहे, ॾिसजो। अरे तूं कीअं थो ॿुधाए? चई ॾिसजो हुनजे कन जे हेठों ते निशान हूंदो आहे। बालक जो जनमु थियो जॾहिं त ॾिठूं वाकई हिन जे कन जे हेठों त निशान आहे। त उन सेवक में बि श्रद्धा जागी। ऐं जेको बालक रूप में महात्मा आयो, गुरु जी आया, उहे सभु बिल्कुलु मौन, लेकिन जीअं उहो सेवक आयो त पहिरें ॾींहुं शिशु रूप में उहे महात्मा मुस्कुराइण लॻा। चओ हरे राम। हरे राम। कुछ ई समय में वॾो साल बीजा थी उन्हनि भक्ति करणु शुरू करे छॾी। तॾहिं चवंदा आहिनि हरि अनंत हरि कथा अनंत। त भॻवानु चवनि था अर्जुन ॻोल्हे ॻोल्हे सुठा गुण ई सात्विक गुण धारण माण्हूअ खे करणु खपनि। तो में त सभु देवी संपदा आहे, इन खे देवी संपदा बि चइबो आहे। तमे रजे गुण खे त आसुरी संपदा चइबो आहे। असुर यानी राक्षसनि जहिड़ो सुभाउ, लेकिन सत्य गुण खे दैवी संपदा चइबो आहे। इहे सुठा गुण चूंडे चूंडे पंहिंजे अंदरि असांखे धारण करणु खपनि। शुरूआति त इहा ई आहे। चओ हरे कृष्ण हे हरे। त इतो ई असांजी यात्रा शुरू थींदी। सतगुण धारण कयूं, सत्संग भजन कीर्तन भक्ति सेवा सिमरन, सदा सदा ॿियनि में अच्छाई ॾिसणु, सुठा गुण ॾिसणु, कॾहिं मान जी इच्छा न करणु, हमेशह हेठि थी। भक्तमाल पढ़ो त कीअं सेवा थी आहे, कीअं भक्ति थी आहे। इन करे चए थो कलयुग में कथा सां मुक्ति थींदी। श्री कृष्ण भॻवानु चवनि था उद्धव मुंहिंजी कथा ॿुधी करे भक्त निर्मल हृदय थी वेंदो आहे ऐं पोइ मूंखे प्राप्त कंदो आहे। इन तरह सां मुंहिंजा गुण जेके आहिनि, मुंहिंजी लीलाऊं चरित्र आहिनि, उहे उन श्रद्धा सिक सां जेको ॿुधंदो त उहो बदिलजी वेंदो पंहिंजो पाण ई। बसि ॿुधण जी कला अचणु खपे। श्रद्धा सां सिक सां ॿुधे उनजी ज़िंदगी बदिलजी वेंदी। पढ़ी त ॾिसो भक्ति योग जेको आहे 11वें स्कंद में ॾाढो सुंदर भॻवान जेको ज्ञान ॾिनो आहे। 7 ॾींहंनि में पूरो न थी सघंदो, महीने में पूरो न थी सघंदो। अगरि उहो सम्झी करे असां कयूं न, भागवत महापुराण जी कथा जीअं 7 ॾींहंनि में थींदी आहे त 30 ॾींहंनि में केवल श्री उद्धव श्री कृष्ण भॻवान जो संवाद बि पूरो न थी सघंदो। इन करे पढ़ी पढ़ी सम्झी करे काई ॻाल्हि सुठी लॻे त संत चवंदा आहिनि उते बीह रहो, अखियूं बंदि करे वीचार कयो, वरी पोइ अॻिते पढ़ो। इन तरह सां उद्धव गीता भागवत जो इहो जेको 11हों स्कंद आहे, इहो पढ़ण सां भक्तिअ जो प्रवेश थींदो आहे, भॻवान में लगन लॻंदी आहे, प्रेम ईंदो आहे। सत गुण जे द्वारा तमे गुण खे रजो गुण खे हेठि कयो वेंदो आहे ऐं सत गुण में रही प्रेमा भक्ति करे भॻवान जी प्राप्ति थींदी आहे। इन तरह सां भॻवान जे प्रपंच खां ॿाहिरि निकिरण जो उपाय आहे। जह आप रचियो पर पंच अकार, जह आप रचियो पर पंच अकार, तिह गुण में कीनो विस्तार, तिह गुण में कीनो विस्तार। वॾी वॾी भूल भुलैया में बि हिकिड़ो जेको रस्तो हूंदो आहे उहो बचाए रखंदा आहिनि, केॾी बि भूल भुलैया हुजे। हा न, जेको बि कलाकार आहे जादूगर आहे पाण खे थोरी न फसाईंदो, हिकु द्वार बचाए रखंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां भॻवान बि हिन माया रूपी परपंच में सते गुण रूपी हिकिड़ो द्वार पाण खे पाइण जे लाइ बचाए रखियो आहे। इन तरह सां भक्ति करे माण्हू भॻवान जी प्राप्ति करे। अॼु एकादशी बि अथव सात संगत जी, योगिनी एकादशी जेके धारण कंदा, अॼु पालन कंदा, उनखे 88,000 ब्राह्मणनि खे भोजन कराइण जो पुण्य प्राप्त थींदो। भॻवान जा वचन आहिनि। हिकु ब्राह्मण खे केवल अगरि माण्हू भोजन कराए, केवल हिकु लड्डू ॾे तिर जो, त उन में जेतिरा तिर हूंदा आहिनि ओतिरा 1000 साल उनखे सुर्ग मिलंदो आहे, पुण्य थींदा आहिनि, नर्क कटिजंदा आहिनि। हिकु तिर जेको दाणो हूंदो आहे न, हिकु लड्डूअ में घणा दाणा हूंदा? 1000 दाणा हूंदा, 100 त हूंदा ई। त पोइ जेको 88,000 ब्राह्मणनि खे भोजन कराए उनखे घणो पुण्य मिलंदो? त ही सरल आहे।
कि सेवा करण ॾाढी कठिन आहे, कोई न कराए सघंदो, कोई विरलो कराए सघंदो। 88,000 ब्राह्मणनि खे भोजन, कोई राजा महाराजा हुजे ऐं उन लाइ व्यवस्था करण जे लाइ 88,000 संतनि खे इन्विटेशन कार्ड ॾे त घणो समय लॻंदो। इन करे भॻवानु दयालु आहिनि, ये भॻवान जी करुणा आहे कि अहिड़ी व्यवस्था करे छॾी आहे। तपस्या नथा करे सघूं, एकादशी कयो भाई, 10,000 साल जी तपस्या, ॿुधायो। हाँ, 3 कलाक जी तपस्या नथी थिए, वेही नथा सघूं 3 कलाक, त ठीकु आहे एकादशी कयो। 10,000 साल जी तपस्या। ग़रीब आहियूं, दान करण जे लाइ कुझु कोन्हे प्रभु, मां मज़दूर माण्हू काॾो मंदिर ठाहींदुमि, पंहिंजी झोपड़ी नथो ठाहे सघां। भॻवानु चवनि था काई ॻाल्हि न आहे, तूं एकादशी कर। सॼी धरतीअ ते जेके बि सोन जा हीरनि मोतियुनि जा पदार्थ आहिनि उहे दान करण जो पुण्य मां स्वीकार कंदुमि। इहे भॻवान जी करुणा न आहे, ॿुधायो केॾी दया आहे। त इहे सभु भॻवान जा बहाना आहिनि इंसान ते कृपा करण जा। दातार हर्षल लहरवानी, प्रणव लहरवानी जी अरदास, तिन जो जन्मदिन आहे। दातार दीर्घायु थियनि, तव्हांजी भक्ति कनि। जगत राम लहरवानी जिन जी पुण्यतिथि आहे, प्रभु कृपा कजो, सदा चरणनि में वास ॾिजो, दया कजो, लेखा माफ़ कजो, परिवार में प्रेम भक्तिअ जो दान ॾिजो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय।